तैयारी कई आहे अॼु न मूंखे कुझु कमु आहे मूंखे न उन मां 50,000 रुपया कढाइणा आहिनि तंहिं करे इहा ख़ासि तैयारी ऐं उहे बि मर्द मां अगरि कमु कढाइणो हुजे त कुझु न कुझु स्पेशल त करिणो ई पवंदो न तंहिं करे ही कैंडल लाइट डिनर ही ॾिसो मां हुनजे लाइ पनीर पसंदा ठाहियो आहे काजू कड़ी ठाही आहे ऐं स्पेशल पुडिंग बि ठाही आहे एक्चुअली सभु होटल मां ई घुरायो आहे साईं कंहिं ठाहे तुंहिंजो कंहिं ठाहे पर उनखे कहिड़ी ख़बर पवंदी कि मां ठाहियो आहे या होटल मां घुरायो आहे ऐं राति खे न इहो ॾाढो वणंदो अथसि कि मां कमरी ठही ॾियां घर सजाए रखां थोरियूं शयूं ठाहे रखां हुनजे लाइ बसि हू ईंदो आहे मां हुनखे थोरियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदी आहियां थोरो हुन सां गॾु डांस कंदी आहियां ऐं हू इम्प्रेस थी वेंदो आहे ऐं मुंहिंजी हर ॻाल्हि मञी वठंदो आहे त अॼु इन करे पोइ महीने 25,000 रुपया वरिता मां शॉपिंग जे लाइ पर हाणे वरी मूंखे खपनि 50,000 रुपया शॉपिंग जे लाइ तव्हांखे छा थो लॻे राज मूंखे 50,000 रुपया ॾींदो या कोन ॾींदो राज अची वियो आहे पहिरीं मां पाण खे आईने में ॾिसी वठां मां सुठी थी लॻायां सॉरी अरे काटे को वञी अरे वाह 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 छा ॻाल्हि आहे इहो तो लॻे कि मां मलिका शेरावत जे घर अची वियो आहियां शेरावत न पंहिंजे दिल जी मलिका जे घर अची वियो आहीं पर ॻाल्हि छा आहे कुझु स्पेशल ॾींहुं आहे छा अरे ॾींहुं स्पेशल कोन्हे तूं एक्चुअली छा आहे कि तूं न मुंहिंजे लाइ ॾाढो स्पेशल आहे तुंहिंजे लाइ मां इहा ख़ासि तयारी कई थी हा मूंखे दाल में कुझु कारो थो नज़र अचे बेकार आई तुंहिंजे लाइ हेॾी तयारी करे रखी आहे हेॾी शयूं ठाहे रखियूं आहिनि ऐं चई तो दाल में कुझु कारो हाँ हमेशह ई तोखे ईअं लॻंदो अथई सच पचार मां तुंहिंजे लाइ कयो आहे इहो सभु स्पेशल अरे त बाबा रोज़ ईअं कंदी कर न बिल्कुलु जेॾी महिल तूं चवंदी एनीथिंग फॉर यू डार्लिंग मूंखे न अॼु तोखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾियणी आहे अरे चओ न तुंहिंजे मुंहुं मां निकितल हर लफ़्ज़ ख़ुशख़बरी हूंदो आहे हा सही में मूंखे तोखां कुझु खपे अरे चओ तो सही चंड सितारा तोड़े अचां चंड सितारा उहे त तो पिछले महीने बि चई आई किथे तोड़े आए अरे वयोसि भाई वयोसि जीअं ई तोड़ां पियो न सिज निकिरी आयो अरे चओ न बाबा तरसाए छो थी मां तोखे जानवान नथी घुराई हा जानू मूंखे न तोखे कुझु खपे अरे हुकुम त कर सही में मां तोखे जेको बि घुरंदी तूं ॾींदे बिल्कुलु प्रॉमिस प्रॉमिस पक्को प्रॉमिस पक्को प्रॉमिस जेंटलमैन प्रॉमिस अरे जेंटलमैन प्रॉमिस मूंखे न 50,000 रुपया खपे अच्छा 50,000 50,000 चली नहीं है 50,000 रुपया मुझे देखो तो ये थोड़ी लड़ गई कुबेरे जो खजाना घुरी वरतो थी मैं 50,000 रुपया तो गुजा थी मैं बड़े शायद नहीं है 5 रुपया दी घुरे अरे 50,000 दी घुरे 50,000 अरे ॾिसो था भाई 5 रुपये मेड़बत्ती के चक्कर में 50,000 फटको ये सब ख़बर है छाजे लायो हां ए कैंडल लाइट डिनर मलिका शेरावत ये सब मुझे स्वागत की तैयारी न हुई मुझे हलाल करने की तैयारी हुई तू समझण की कोशिश तो कर मुझे 50,000 रुपया खपन अरे खपन कोन इन वट हल मुझे 50,000 रुपया न दींदे 50,000 न दींदोस न दींदे पर लिखी दे न दींदोस ठीक है भाड़ में वन पई तो मानी खपई तो खाई वटे न तो वनी करे भूखो सुम पे जाए हां केटू सही जैसा ही मर्द जैसा के पैसा दींदो रहंदो है ना तैसा ही गॉड हुंदो है ए जीए डेढ़ बंद कंदो है स्पेलिंग रिवर्स थी वेंदी है GOD का सिधो DOG थी वेंदो है अले पुटरा रोटी खाई वठ पर छा सॼी रोटी तो होटल में घुराई थी चे भी मुंह पाण ठाई है वाह पुट वाह खाई वठ न तो मोटी आहे न गुड नाइट तो छॾ गुड मॉर्निंग हिते करे छॾंदा
सखूबाई तोखे चांहि ठाहिण जी काई ज़रूरत कोन अथई। मां सुहाग लाइ चांहि पाणे ठाहे वठी आहे। नंढा माण्हू मां हुनखे पाणे उथारींदमि। तूं वञ किचन में वञी करे पंहिंजो कमु कर। हो मम्मी अंसा तबियत त ठीकु आहे न तव्हांजी? हा तबियत खे मुंहिंजो छा थींदो। वञ तूं किचन में वञी करे कमु कर। वञ लॻी तो दिसी जिते काथे तो बनना। राज ओ राज उठ चाय पी वठ। अरे थोड़ी देर सुनो रे भाई। अरे उठ बाबा ॾाढो टाइम थी वियो आहे। उठ। अञा टाइम ही घणो थियो हूंदो। अरे उठ न भाई चाय थधी थी वेंदी जल्दी उठ। अरे बियर गरम न थी थी आहे छा? हां बियर गरम न थी वेंदी। अरे जहर ठही वेंदी आहे जहर। जल्दी उठ चाय पी वठ। नौ त थिया त ॾह बि थी वेंदा। ऑफिस कोन वञणो अथई छा? ऐं हा अॼु ऑफिस वेंदे वेंदे मूंखे बाज़ार छॾी थो वञे। बाज़ार छो? शॉपिंग जे लाइ। उहो शीशन बाबू खे पुटु ॾिया हुआ ॿुधायो त मैं। हा पूरा त ॻाल्हि यादि अथई न 50,000 रुपया। अरे घणा भेरा मना कया न 50,000 तूं वटि कोन्हे न। अरे पिछले साल तो उन्हीं जे घर में शादी थी हुई ना तो मुझे लखे रुपया फूकिया ही मुझी मेहनत जी कमाई जा। हाणे 50,000 कोन्हे मूं वटि। मैं मुंहिंजे भाउ जी शादीअ में ख़र्च कयाई त ॻाए ॻाए करे पे तो सभिनी खे ॿुधाई। ऐं जो पोइ साल तुंहिंजे भाउ जी शादी थी हुई असांजी शादीअ खां पोइ तॾहिं जो लखे रुपया ख़र्च कयाई हुनजो छा? मूंखे ख़बर हुई इन पॉइंट ते ईंदी ईंदी। वो मुंहिंजो भाउ आहे भाउ। त ही मुंहिंजो भाउ आहे। 50,000 त तोखे ॾियणा ई ॾियणा पवंदा। हा तुंहिंजो भाउ त पार्ट न मूं वटि कोन्हे। ॾिस राज समझण जी कोशिश कर। 50,000 रुपया मूंखे खपनि ई खपनि। अरे न ॾींदुसि छा करे वठंदी? छा करे वठंदमि? हा ॿुधाई तोखे छा करे वठंदमि। ॿुधाई तोखे छा करे वठंदमि। वेही त ॿुधाए तूं छा करे वठंदमि। सखूबाई तूं हिते वेही करे छा पई थी करी? हा तो भाई मां छा कंदा मां त झूठा कोप खाइण आई हुअसि चाहे झूठा कोप खाइण आई हुअसि। जेॾी महिल ॾिसंदी आहे साम्हूं मेमता विड़नि पिया था अची करे बीह रहंदी आहे ॿाहिरि ऐं पोइ ॻाए ॻाए करे सॼे पाड़े में वञी ॿुधाईंदी आहे निशा मेमता पंहिंजे साहब खे विड़ंदी आहे। हल अंदर किचन में। सखूबाई केड़ी सुठी आई तू केड़ी प्यारी आई। तू तो मुंहिंजी नंढी भेण वांगुरु आई। मां तोखे केॾो प्यार कंदी आहियां। और प्यार कंदी आहियां तॾहिं त तोखे रड़का ॾींदी आहियां। बस किचन में वञी करे पंहिंजो कमु कर। ई साबु में सभु ॻाल्हियूं न ॿुधंदियूं आहिनि। हा न वठ कमु वञी कर। शाबाश वञ प्यार सहो। हा वञ 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 शाबाश चंड्री। राज तू मूंखे बस एतिरो ॿुधाए तू मूंखे 50,000 रुपया ॾींदे या न? न ॾींदे। तू सम्झण जी कोशिश कर। मुंहिंजे भाउ खे ॿाहिरि जाओ आहे ऐं मां हुनखे पहिरियों ॾिसणु वेंदमि भाई। अरे इंसान जो ही ॿाहिरि जायो त न कोई भालू या बांदर जो तो न तो मुंहिंजे भाउ खे भालू चयो? न बांदर भी चयो। तुंहिंजी हिम्मत। अरे शर्म अचणु खपे तोखे। जेॾी महिल तुंहिंजे भाउ खे कुझु न कुझु पियो चवंदो रहंदो आहे। शर्म बि कोन ईंदी अथई। तो जहिड़े माण्हूअ सां गॾु तूं मां हिकु मिंट बि हिन घर में नथी रही सघां। हे भॻवान मूंखे पाण वटि सॾु कराए वठ। निशा मजाक भी नथी करे सघां। सॉरी 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 मुंहिंजी रात सां निपटण जो पोइ ॾिसां थी। राज मूंखे बसि एतिरो ॿुधाए तूं मूंखे पैसा ॾींदे या न? छा चवां भई विज्ञापन छपाए न ॾींदुसि न ॾींदुसि न ॾींदुसि। तूं त दिमाग़ सां बि कंगलो आहीं ऐं जेब सां बि। अरे सचमुच तो जहिड़े माण्हू सां गॾु मां नथी रही सघां। मां वेंदमि हली हाणे हिते तोखे छॾे करे। अरे त वञी न भला पर ॿुधाए वञ किथे वेंदी? पेके पंहिंजी माउ जे घर। चिड़ियाघर वेंदी? छा तो वरी मुंहिंजे घर वारनि खे चिड़ियाघर चई? तो जहिड़े माउ खे भेड़ो रखिया आहे खड़ी अचे ते सखूबाई मुंहिंजे लाइ ज़हर जी हिकिड़ी पुड़िया वठी आहे। ज़हर जी पुड़िया ऐं हिकु ऑटो बि वठी त मां घर छॾे करे वञा हली। हो मेम साहब तेरी ऑटो की जा ऑटो सखूबाई ऑटो। हो मेम साहब लगे तो मेम साहब ऑटो न जहर जहर ऑटो में भी करे पियली। सखूबाई इतनी माई भी पे मुझे मजाक उड़ाए। हाणे मूंखे ॿुधाए तूं मूंखे पैसा ॾींदे या न? हाणे कंहिंखां चवां कि न ॾींदुसि? हाणे मूं वटि कोन्हे न। तूं मूंखे पैसा न ॾींदे न। ऐं तोखे छा थो लॻे कि मूं वटि पैसनि जी कोई कमी आहे? अरे हिकिड़ो फोन कंदमि न पंहिंजे डैडीअ खे हीअं करे हीअं पैसा लुटाए छॾींदा मुंहिंजे मथां। हा हीअं न हीअं लुटेगा नहीं किथे लुटंदा ख़बर आहे मूंखे। तो पंहिंजो पाण खे सम्झी छा रखियो आहे? अरे तूं पंहिंजे पीउ जहिड़े सोने जी बेइज़ती में थो करी। शर्म अचणु खपे तोखे। सखूबाई ऑटो ऑटो
फोटो उपता करे छॾूं सॼा। तूं मूंखे फोन कजे नई दी में शिके देखण जो न नई दी तूं जे कामो नक रगड़जे जी भरजे करे पकड़जे तरी भी मां नई दी में नी में मां वने थी अरे वन्य भेणा वन्य चैन घणो थी ओरे तो सही बनी भाई भाई हाणे छा कया भाई छा कंदो ऐश कंदो ॿियो या न पर तजुर्बो आहे पुराणो जाल जे बगैर हिकड़ी तो सुठो लगदो आहे ॿिए ॾींहुं खां तंग थी वेंदा आहियूं सॼा कम पाण करणा पवंदा आहिनि न हाणे मां छा कंदुसि फोन क्या है गुड मॉर्निंग राज अरे शाह जी दूर जी गुड मॉर्निंग लगे तो सजा कम पाण करणा पवंदा घर जा अरे पर ये बूथ सजा जो वेठो आई अब ये मोचड़ा आया सही है बंद कर यार वने पहले कम कर ए सक्को भाई एक कप चाय पिया ये के पी कर मुझे दिल क्यों लगे ऐसा है वो सामने घर में है जो सीरी दो पर ना जो नहीं दो पी करे वो छोड़ेगा अरे छाजो कौन है वो गुस्सा है बिना नागन के सामने अरे थोड़े नाग सुबह सुबह किया चाहिए अरे यार तू नाराज छो तो नहीं अप्पा तो के बुधाना है कि ये एक महीने में सब प्रोग्राम था गोवा घूमण ए तू ने तो डालो मजो ही तो यार हां ऐश करे दादी यार अरे ना यार माना ले सकते छो निशा पेके वही है अरे वाह वाह ये तो छोटी गाल है अरे तू अकेलो किथे रहने एकड़ो काम कर तू असाला गदल एक मिनट डी में घूमी करे वापस जी नाल नहीं अरे निशा अरे निशा यार हद तो करी गोवा आलू ए उते निशा जो कड़ो कम ही तो भाई गाल थी भाई होटल में वही करे घर की रोटी खानी आ अरे कड़ो काम कर मोटन ने सारो वंजेली ए निशा के वापस वठी दे वो खुश ए तू खुश चले सी मत टूर दा पे तो मोटा अरे पर गदा के ता जाओ मुखा विडी करे पेके वही है अरे यार अन्या सुनी गाल नहीं नको तू के फोन करनी नको मैसेज बट आजा तेरी तो क्या है फोन तो काम करे एकड़ा काम कर जल्दी तैयारी कर ठीक है हलना जी मां नरेश के फोन कर अरे भी यार भी रुक मां बटरे जी जो बाहर जो वन्या तो वो ऑफिस में छुट्टी पटली बनी ना अरे वट नहीं आ रहा है मुझे बहुत छुट्टी न दींदो छो उनजी मर्जी यार हां तू पेंजे बॉस के चीज मुझे जाला ही तो पता खराब आ सीरियस और ते थोड़ी मत ये खराब तक हां अरे तू शादी ना वो करे घुमना जाओ का नहीं जो बॉस छुट्टी में छुट्टी नहीं दादा वाह गोवा ना पर शक्ति होता ए छायो तक घरे आओ मां को भी मां ना बदी जगह जा लगाई फोन डपना करता है टाइम ने ये तो सही तो यार गोवा घंटी वन्या थी अला केड़ी घंटी था यार हेलो मजनू आशखानी स्पीकिंग सर मां राज से तो कलाया राज बब्बर राजनाथ राज बहादुर क्या राज भाई अरे ना साईं राज तवाजो नौकर तवाजो सर्वेंट तवाजो गुलाम तवाजो सेवक राज अच्छा तू तो गालाई राज चल भाई चल क्या फोन गई चल सर गाल ये है कि मां बटड़ी ऑफिस में अच्छी दिखतो था ओके छा बटेडी ऑफिस नहीं ने ना छो क्या करा वो गाल ये है कि सर की मुझी जाल जी तबीयत ठीक कोने सर ता पूछदा हो ना सर छाते होता सर भाई राज सर दाढ़ी बीमार है सर जाल बीमार आ जी अरे भाई छा जो आते जाल के सही बात है ना मुके पाण खबर कोने छाते तो हां सर बर्थडे इवेंट बर्थडे व्हाट डू यू मीन बर्थडे सर बर्थडे मतलब असांजे घर में एक नयो मेहमान अचण वारो आहे मतलब असां 2 मां 3 थियण वारा आहियूं 2 मां हां शादी करना रहा अरे एक साल होने भी शादी कम बात देखू ना अरे सर चयो मां ना सर असांजे घर में एक नयो मेहमान अचण वारो आहे बाहर
अच्छा 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 तू पी ठहरा रहा है वेरी गुड वेरी नाइस भैया ताड़ी खुशी जी ॻाल्हि आहे पोइ त मूंखे तुंहिंजे ज़ाल खे ॾिसण तुंहिंजे घर अचणो पवंदो भाई छो सर एतिरी बि तबियत ख़राब कोन अथसि ठीक थी वेंदी तव्हां छा तकलीफ़ कंदव नो 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 राज इस मां तुझे शादी दे कोन जी सयो भाई हियर त मूंखे ज़रूर अचणो पवंदो अॼु शाम जो 7 बजे ओके सर 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 अरे सर हेलो सर सर जल्दी जो करी बुढ़ी वॾी मर अरे तुंहिंजे चक्कर में तो मुंहिंजी नौकरी वई हथ मां हेॾा ज़ाल वई हेॾा नौकरी वई अरे चए थो कि शाम जो मुंहिंजी ज़ाल खे ॾिसण अचण वारो आहे घर में यार ॾिसण त तुम्हारी छोकिरीअ खे वञिबो आहे अभी त शादीशुदा आहे न अबे हा मुंहिंजी बीमार ज़ाल खे ॾिसण अचण वारो आहे हाणे छा कयां अच्छा अच्छा असां सम्झी वियासीं पर घबराइण जी ॻाल्हि न आहे मूं वटि हिकिड़ो आइडिया अथई हिकिड़ो कमु कर तूं भाभीअ खे हिते सभु कराए वठी ऐं पोइ जॾहिं बोस मिली वेठे पोइ भाभीअ खे वापसि बढ़िया आइडिया अथई थोरो हिकु जरा केतिरा छा हो मूंखां वठी करे पेके वई आहे मूंखे हिते आराम सां वठी अचां त चवां निकर ॿाहिरि ऐं कूड़ मुंहिंजो कूड़ खे ख़बर पयसि न पोइ त मूंखे तलाक ॾेई छॾी यार तूं नाराज़ न थी सोचूं था हाँ मुंहिंजे दिमाग़ में इहो आइडिया आहे ॿुधाए न कमु था कयूं हिकिड़ी छोकिरी किराए ते था वठी अचूं किराए ते टेंट हाउस तां अरे न यार हिकिड़ी छोकिरी किराए ते वठी मुंहिंजो जान पहचान आहे न अरे पर अहिड़ी छोकिरी मिलंदी किथे मुंहिंजो मतिलबु आहे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे उहो इवेंट मैनेजर आहे उन ऑफिस में फोन कयूं था फोन कंदासीं ऐं छोकिरी घणी छोकिरी ॾियूं भैया लगाए पक्को लगाए किथे अथई मुझे सावरन छो लगाई बियर लगाए अरे यार ये ला उदा नंबर तो लगा हाथ लगा कितने लोग लगाई हेलो 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 केर थो ॻाल्हाए भाई असां के छा चयव टोकरी छोकिरी खपे छोकिरी छा चयव गुलनि जी टोकरी यार असां के 20 कलाक के लाए हिकिड़ी छोकिरी खपे छोकिरी लड़की अच्छा साईं समझी वियुमि मिली वेंदी अच्छा इहो ॿुधायो कुकर खपेव या आली कोड वर्ड में तो गाला हेलो साईं का सनान कराए मोकली लाओ अरे भाई छा आहे न कुकर के जल्दी लगंदी आहे ऐं आली खे थोरी देरि लॻंदी आहे यार एक काम को कोड में तो गाला ला जा ठीक है साईं ताई आपका रेट क्या है रेट 300 रुपए क्विंटल ताके गाड़ी खपे भाई जो वेट घणो 70-75 तो हूंदो ई 70 अब 50 किलो हले 50 किलो अरे साईं घट में घट 3 क्विंटल से खपे ही खपे साईं ये ताके घर जो दरवाजो ही चुराणो पवंदो साईं घर से घर में बाहर नहीं जाऊंगा ओए ता गाला उतरा अरे भाई मां बोलो बता नहीं बता
लगाई कटे यार मसाड़ो में सही जगह तो लगी होती प्यारा तो मुझे बुकिंग करा छॾ हाणे साईं यार तू सही जगह ते लगाया दे मूंखे ॾे हाणे फोन लगाई नंबर ॿुधाए 98270650 लगाई आराम आराम हेलो हेलो किथां पिया था ॻाल्हायो मां इवेंट एड एजेंसी मां पई ॻाल्हायां तव्हांखे कंहिंसां ॻाल्हाइणो आहे सर शेंटी वठां न जी शेंटी आहे न जी जी एक मिनट होल्ड कयो केरु ॻाल्हाईंदो हेलो हेलो जी शंटी सां ॻाल्हाइणो हिकु सेकेंड होल्ड कजो मां हींअर ई शंटी सर सां ॻाल्हायांव थी हाँ हेलो शंटी मां सुरेश को ॻाल्हायां यार बढ़िया बढ़िया तू ॿुधाए यार अॼु तो में ॾाढो ज़रूरी कमु फाथो आहे यार यार 2 कलाक लाइ हिकिड़ी छोकिरी खपे अहिड़ो कुझु कोन्हे कमु यार मुंहिंजो दोस्त आहे न राज यार उन ऑफिस मां छुटी वरिती ऐं ॿुधायईं त मुंहिंजी ज़ाल बीमार आहे ऐं भाभी पेके वियल आहे हाणे हुनजो साहब चए थो मां बीमार ज़ाल खे ॾिसण थो अचां अगरि उहो अची वियो त मुंहिंजे दोस्त जी नौकिरी वेंदी हली यार इन करे 2 कलाक लाइ का छोकिरी अरेंज करे ॾे यार अच्छा त इहा ॻाल्हि आहे हाँ पर यार सुरेश अॼु त मां तुंहिंजी कोई बि हेल्प न करे सघंदुसि अरे यार तूं वटि हेतिरी छोकिरियूं आहिनि यार हेतिरा इवेंट्स कंदो आहीं अरे यार पर सभु छोकिरियूं छा आहे फैशन शो में लॻल आहिनि अॼु मां 3 फैशन शो ऐं हिकिड़े कज़े जी बुकिंग खई आहे कजो यारो कहिड़ो सेठ किरोड़ी वाला आहे न वो वेचारो एक्सपायर थी वियो त हुननि जे घर में रोअण लाइ मायूं घटि पइजियूं आहिनि यार तूं कजे पे मायूं रोअण लाइ अच्छा ठीकु आहे यार काई छोकिरी त अरेंज करे ॾे न यार को अरे यार कीअं थी सघंदो मां ॿुधायो न सभु छोकिरियूं बिज़ी आहिनि प्लीज़ यार प्लीज़ अरे यार सॉरी यार सुरेश अॼु त कुझु कोन थी सघंदो ऐं मूंखे हींअर मीटिंग में बि वञिणो आहे छा थियो वरी मां ॾिसां थो हल मां निकिरां अरे इसे चए तो सॉरी कोन अरेंज थींदो हाणे मां छा कयां यार तू तो जाए के जो दिन वाली तो बेचारा दोस्त की नौकरी में दिया सोच हाँ मोना के फोन किया अरे मोनावरी के मोना मुझी गर्लफ्रेंड तुझी भी कोई गर्लफ्रेंड आया चिबड़ा ओए गर्लफ्रेंड है मां पे दोस्त से दोस्ती ला कुछ करे सका दो मां मोना के फोन लगा तो आज इतना इतने भी के आराम कयो मां मोना के फोन करे पटास तो ठीक है मैंने लगा पर वो तो जल्दी कन्या है करे तू चिंता न कर यार तू टेंशन न पाल वे वे
छा कयां ये अमित ऐं सुरेश भी चई विया कि मोना खे वठी थो अचां मोना बि न आई हाणे छा कयां छोकिरी त खपे ई खपे भाई छा थो ॻाल्हाए ॾिसां ॾिसण वसण सुठी आहे कमु थी वेंदो घर जी ॻाल्हि घर में रहंदी सक्कू भाई सक्कू भाई मूंखे थोरो तोसां कुझु कमु हुयो न न न चांहि न खपे मूंखे तोखां ॿियो कमु हुयो तूं वेह न बीठी जो आहे वई न अरे हेठि न आराम सां मथे कई वेह न हो वई रह सक्कू भाई मूंखे थोरी तुंहिंजी मदद खपे कीअं चवां सक्कू भाई तूं मुंहिंजी ज़ाल ठही वञ सक्कू भाई तू गलत थी समझे मां अहिड़ो माण्हू न आहियां मूंखे सभु ख़बर आहे छा ग़लति आहे छा सही अरे मैं सब बिल्कुल सही चवंदी आहे तव्हां सभु मर्द जा हित वांगुरु हूंदा आहियो अरे साहिब तव्हांजो त कोई भरोसो ई न ए सक्कू भाई निशा मुखा विड़ी कर पेके हली वई न हां ऐ पो मुंजा दोस्त है चढ़ लगा कि बॉस का छुट्टी वठो पाण गोवा घुमण हलदासे तो मां बॉस खे फोन कियो ऐ चमस की निशा जी तबियत ठीक कोने है बॉस चढ़ लगा मां तुजी जाल के ॾिसण ईंदुसि शाम जो ऐ निशा घर में आए कोन तो मां छा कंदुसि और तो साहिब हाणे हिन में मां छा कयां तमीम साहब के फोन करे घुराए वठो न बाबा एतिरो सब लोग कोने निशा मुखा विड़ी कर पेके वई आहे को खबर पस कि मां कूड़ गलाए करे छुट्टी वरती आहे ओ तुमके तो नागरी छती और तो साहिब इन में तलाक दी तो मां क्या कया साहिब वो तो चवे तो सक्कू भाई दिस थते दिमाग सा सोच कर समझ तो बस तू तो के थोड़ा चवे तो निशा ठाई दी जरूरत थोड़ा ज्यादा निशा ठाई वने और साहिब मुके तो माफ कयो बाबा अरे इसना निशा के केर बुदन तो खबर भी न पेदस तू बुदेंदी या मां कोई तो बुदेंदो न कोई न बुदेंदो नो साहिब मैं सब के खबर कोनी तो ताजा कट मुके भी हवाल करे छडी दियो अरे ना सक्कू भाई अगर मुंजी नौकरी रहंदी ना तो तुंजी भी नौकरी रहंदी है निशा मैम साहब घर में होंदी सही तू होंदी ना थोड़ा सदे दिमाग से सोच ना बाबा और में साहिब मुका ये निशा ढाण की खबर मां के नहीं तो समझ में साहिब करनो चाहे सिंपल निशा जी एक्टिंग करनी है तोके ये हां अरे किसका टिकट अरे वाह महाभारत ना रामायण में हुई सुपका हां बाबा इतना के केन खबर साहेब सूर्पनखा महाभारत में हुई भाषा हां ता बुधाई मुके करनो चाहे महाभारत में हुई हो होई एक काम कर तू निशा आई है 2 घंटा ला सिर्फ हो 2 कलाक ला तू निशा में साथ आई तू बीमार आई ए तू लेटी पई आई ठीक है अच्छा लेटी पर हां
हाणे प्रैक्टिस था कयूं न ऐं मां साफ़ ठही अचां थो ठीकु आहे कीअं तबियत आहे तव्हांजी सक्कू भाई तू भली चंगी न आहे तू बीमार आहीं बीमार अरे एतिरी वधीक बि कोन्हे हा हले ॿीहर अचां थो पुछां थो सक्कू भाई मां पाणी भुलिजी वियो तुंहिंजो नालो बि कीअं आहियो तव्हां ऐं नालो छा ॿुधायो तव्हां अरे भाई सक्कू भाई ना है तू निशा है निशा अरे निशा जी एक्टिंग पे थी करे तू निशा है निशा हाँ चाहे तो छा नालो ॿुधायो तव्हां निशा भाई अरे भाई लगाने की कहिड़ी ज़रूरत आहे अरे तू निशा बेन साहब आई ना निशा बेन साहब सक्कू भाई सही रहो मां अचां थो छा नालो ॿुधायो तव्हां सक्कू भाई सक्कू भाई सक्कू भाई जाल खपे ही खपे किथां आ रहा कोई ॾींदो उधारी जाल मत गलिया गलिया में फिरा तो न को ताज में तख्त घुरा तो मत गलिया गलिया में फिरा तो न को ताज में तख्त घुरा तो मुझे आहे मुसीबत वारी मुख घुरजे हिकड़ी प्यारी ज़ाल उधारी ज़ाल उधारी ज़ाल उधारी ज़ाल उधारी ज़ाल
बुधाए अरे बुधाए क्या हाँ बाबा बुधाए सच कुछ हाँ हाँ बुधाए बाबा तो के राजी जाल छाना भाई हाँ अरे होश में नहीं माँ गर्लफ्रेंड तुझी ए मुझे जाले खाने की बेची तो के शर्म न थी अरे शादी के पहले महीने रंगे दिखाना शुरू कर दे दुनिया ने सबे मर्द है के जेड़ा दिंदा है हां मुझे दाल दुल्हन की सब्जी की कोशिश कर रही थी कहना का वो सुनी के सजाने को तुझे छात बड़ी से भी थे अरे आज तक उन पे जो मुझे कुछ ना बुझणो हां समझने की कोशिश कर अरे समझाने ला कुछ ना बेठीगा इना वो सजो के तुझे खून भी वेनी में अरे तो भूख नहीं क्या तू क्या अरे जो मतलब बात चमन है हो इसको पक्का का मुझे तो शांति ना गाल कुछ तेरे मुझे वो तो मुझे तो कभी करे बैठी है मुझे कुछ ना बुझणो ओए बात है चाचू बस मां ये चाहे तू पक्का लगा रात की ख्याल नहीं बैठ बस अगर तू न खाई है ना तो भूख नहीं झोपड़ी ना कड़ी नहीं ना अरे तो माथा गया तो क्या कहना है तो को पक्का लगा रात की जाल नहीं बैठ वो थी तो कहीं निता समझी गई हेली ले लो इन्ना का रात की छुट्टी मिली वेनी ए दामाई घुमण वेने वाली अरे ये सब नथिया ना मुझे तो पतो ही न बेटिया कि दामाई घुमण वने वाला है तो के शर्म नहीं है जी मुझे हिकु कल्ला को कटणो होंदो कि 50 का मैं आदत ही वेला गई ए रात सागे बर्थडे दी ने बिल्कुल न ए हुई भी रात के निकाले सगा डाडो वणंदो है माने जी नकली डाले बिल्कुल न ठांदे बिल्कुल न आप समझने की कोशिश कर लेकिन दोस्त का कम तो है ना दोस्ती का भी हुआ हल तो के का चूड़ियों की देखे ने ए मेरी ड्रेस को दी देखे ने कईवन मैंने दोस्ती डाल बड़ी गई दोस्ती ने बांधी दी हल यार मुझे इन्ना हां मुझे पूछा भी ना जे तो तुझे खून भी वेगी आइडिया बोलो ना आइडिया मस्त ही यार यो कोने तो माई से ही यार अरे हाणे छोकरी तो खपे ही खपे हाणे किथां आणिया छोकरी पिनी भी आए छोकरी न मिली हे गुरु बाबा एक कम कर तू निशा के मथे न न न निशा के जो भाई मुझे बॉस के मथे खड़ी बैठ हे गुरु बाबा कुछ कर अरे केंगे तो मुकर केरा अरे खुले लाना के हट ना हेलो सर हाउ आर यू सारे एक्चुअली सर मैं एमबीए थी गया ए पंहिंजी कंपनी लाइ प्रमोशन कंदी आहियां हुन प्रोडक्ट जे बारे में तव्हांखे ॿुधाइणो आहे छा तव्हां मूंखे थोरो वक़्तु ॾींदव न इन वक्त मूं वटि कुछ भी कोने 3 वजी विया आहिनि 7 वॻे यमदूत ईंदो मूंखे पाण सां गॾु वठी वेंदो अॻिते वध अरे ॾे काॾे ए अञा त 3 क्लास पिया आहिनि न मूंखे त सिर्फ़ 15 मिनट खपनि हुन खां पोइ तव्हां कॾहिं बि वञी सघंदा आहियो अरे छोटी तंग करे छोटी परेशान करे दिली सर असांखे माण्हुनि खे परेशान करण जा पैसा मिलंदा आहिनि बिल्कुल चिपकी पई आहे त हाणे भाई हल वञ न खपे कुछ भी वञ सर तव्हां पंहिंजी वाइफ खे सच चयो न असांजी कंपनी लेडीज़ और ॿारनि जो आइटम विकिणंदी आहे अरे उन लेडी चक्कर में त मुसीबत आई आहे या अमिता सुरेश भी अलाए काॾे गायब थी आहे हाणे छा कयां सर तव्हां सच चयो न हुन खां पोइ मुंहिंजो कमु पूरो थी वेंदो न त हिन खां पोइ मुंहिंजो नुक़सान थी वेंदो न अलाए ॾिसां ॿुध हिकु कमु कर तूं पोइ तुंहिंजो सॼो सामान बि ख़रीदे वठंदो तोखे पैसा बि ॾींदोसीं हा ऐं मुंहिंजो कमु बि थी वेंदो मुंहिंजो कमु बि बढ़जी वेंदो अहिड़ो कहिड़ो कमु आहे ॾिस तोखे सिर्फ़ु थोरी देरि लाइ मुंहिंजी जाल ठही वञ किथे तव्हां ऐं किथे मां ऐं वरी मूंखे पंहिंजी शादी जी ॻाल्हि करण मां शर्म थी अचे मां तोखे हमेशह लाइ नथो चवां सिर्फ़ु थोरी देरि लाइ जाल ठही वञ मुंहिंजी थोड़ी देर जे लाइ ॻाल्हि तव्हां सम्झी छा रखियो हिन तरह घर वञी कमु था कयूं त कुझु बि न मिलंदासीं मां अहिड़ी कोन आहियां हा परमानेंट हुजे त सोची बि सघां थी पर थोड़ी देर जे लाइ त कॾहिं बि न अरे न तूं जेको सम्झे थी उहा ग़लति सम्झे मां ॾाढो शरीफ़ माण्हू आहियां हा केतिरा शरीफ़ कहिड़े घर में रहंदा आहिनि सभु ख़बर रखंदी आहियां मां पर मां अहिड़ी कोन आहियां परमानेंट हुजे त सोची बि सघां पई पर थोड़ी देर जे लाइ त कॾहिं बि न नेवर अरे सम्झण जी कोशिशि त कर न ॾिस न ॿुध मुंहिंजी ॻाल्हि पहिरां मुंहिंजी ज़ाल आहे न मूंखां वठी करे पेके हली वई हुई ऐं मुंहिंजो बॉस खे मां छुटी वठण लाइ फ़ोन कयोमांसि मूंखे 2 ॾींहं छुटी ॾे त चईं की मां चयोमांसि मुंहिंजी ज़ाल जी तबियत ठीकु कोन्हे त मुंहिंजो बॉस चवण लॻो तुंहिंजी ज़ाल खे ॾिसणु अचां थो घर में ऐं उहो घर में आहे कोन त मां छा कयां त हिन में मां छा कयां अरे उहो ई त चवां थो बसि थोरी देरि लाइ मुंहिंजी ज़ाल ठही वञे हुन मूंखे सुञाणे वरितो त
ना वो निशा के ने सुनार दो है केड़ी निशा मुझे जाल जो के मनी वन्ना प्लीज प्लीज मंत्री हाथ तो जोड़े तेरो तो कहो है मां तो के पैसा भी नहीं दोता है तो का शादी भी करे छतो है ना ना तो ता जो कर बोला कोई सुठो छोकरो ॾिसी करे उनसा कराए छतो है वो तो तैयार है ना हां अच्छा ठीक है ये बुधायो तमा जो बेडरूम किथे आ बेडरूम जाइला है मुके कपड़ा चेंज करना है बीमार वण जी लेटणो पवतो ना एक साल तो मुझे कॉफी ठाया मां हां तू लगरो कपे ना तो जाल बीमार है तू सेवा करे ना आई थोड़ा नौकर वांगू खावे जे साहब के लगे था कि सच में छुट्टी कपे सही दी है हां बुधाय बेडरूम एडा वण मथे चढ़ी वञे आराम से वञे ॾिठो साईं जी जाल जो दर्द हुजनो मस ना हुकुम लगाइण शुरू करे छॾी पर कोई दिक्कत काने मुझे तो कम बढ़ जाए तो ना मुझे नौकरी बची वेंदी थी सघंदो आहे पटजी भी वञे कॉफी ठाहे छा अरे सिमी तू तोखे तो कसे में वजणो ना किरोड़ी मलाई घर किया ये मतलब ये किए थी आई अरे 5 कलाक और रोलो ना होते अरे सर 20 कलाक में 12 कलाक जो रोई आई है माता अरे तो थोड़ो धीरे धीरे रोया ना होते पर आज जो पेमेंट हो अरे सर पहले बुधायो ना उन जा पहले माइटर तो रोवन कोन पिया माई पे दो सर ये छोटी रोए ए यार पर हाने तुमजो पेमेंट तो 20 कलाक जे हिसाब सां ही थींदो अरे सर ता पहले बुधायो ये तो मुझे नुकसान थींदो मुझे पैसे की ॾाढी जरूरत है मुझे हाने छा कबो हाने उता तो पेमेंट कोन मिलंदो ना सर कुछ कयो ना प्लीज जो ऑप्शन भी तो होंदो ना हां एकड़ो बियो ऑप्शन आहे ज़ाल ठहंदी है साला व्हाट डू यू मीन सर अरे अरे मतलब मुंजो एकड़ो दोस्त आ उन्हें ज़ाल घर छॾे हली वई तस तो उनजो बॉस जेको आहे ज़ाल के ॾिसण घर तो अचे हाणे ज़ाल त घर में आहे कोन बॉस ज़ाल के न ॾिसंदो त उनखे ॿाहिरि कढी छॾींदो नौकरीअ मां इन करे तोखे उन ज़ाल जो रोल करणो आहे अच्छा वो तो ठीक है कोई गल नहीं कंदी है ना हाँ तो ॿुध तुंहिंजो नालो निशा अथई तोखे उन बीमार जी एक्टिंग करणी अथई ऐं उते 7 बजे पहुची वञणो अथई बिल्कुल ठीक है सर ठीक है एड्रेस मां तोखे मैसेज तो करें ठीक है उते पहुची वेंदई पक्का सर पेमेंट जो छा थींदो अरे पेमेंट 4000 तोखे मिलंदई बाक़ी 1000 मुंहिंजो कमीशन कमीशन पर हो तो तने दोस्त आना सर अरे धंधे में दोस्ती थोड़ी होंदी आहे या तो धंधो थींदो या तो दोस्ती हां सर तां भी अरे तू टाइम ते पहुची वञ जा बस ठीक आहे सर तां बिल्कुल चिंता न कयो हाँ। मां 2 कलाकनि ताईं उसे कुछ भी थिए ने निशा ही रहंदो ठीक आहे ठीक है सर सुठो नथो लॻे हे 3 साल थी आहिनि उन्हनि जे घर में कमु कंदे कंदे त मूंखे
इहो बि को तरीक़ो थींदो आहे। सभु ॼणा फिल्म ॾिसण विया हली। अरे भाउ भाॼाई त ठीकु आहे, मम्मी पापा बि छॾे करे विया हली। ऐं मूंखे वरी चई वई रोटी ठाहे रखिजे। सही चवंदा आहिनि वॾा, शादीअ खां पोइ छोकिरीअ जी इज़त पेकनि में कान थींदी आहे, सावरनि में ई रहणु खपे। मां बि केॾी चरी आहियां, वीचारो राज, उहो त कॾहिं मुंहिंजे बिना किथे वेंदो बि कोन्हे। जिथे वेंदो आहे मूंखे वठी वेंदो आहे, घटि में घटि मूंखे सलाह त कंदो आहे, न वेंदी आहियां। मुंहिंजे पंहिंजे घर में मुंहिंजी मर्ज़ी त हलंदी आहे, हिते ॾिसो न, केरु पुछे ई नथो। मूंखे लॻे थो मूंखे राज वटि वापसि वञणु घुरिजे। पहिरीं मां हुनखे फ़ोन थी करे वठां। हा इहो न फ़ोन नथी कयां, सुठो इहो रहंदो कि मां चुपचाप वञां थी, हुनखे वञी करे सरप्राइज़ थी ॾियां। हा बढ़िया बढ़िया रहंदो, सरप्राइज़ थी वञी ॾियां। भाई पहिरां छोकिरी खे ॻोल्हा कयां पियो, हाणे यमदूत न आयो। अड़े यमदूत कॾहिं ईंदो? अचे यमदूत त मिलाए छॾां पंहिंजी ज़ाल खां ऐं हली वञे, नौकिरी वठी वञे। लॻे थो यमदूत अची वियो। अचो साईं, अचो अचो अचो। वेलकम सर, वेलकम। गुड इवनिंग सर। गुड इवनिंग, गुड इवनिंग। वेरी नाइस होम, वेरी नाइस होम। सर तव्हांजो ई आहे। राजू किथे भाई? केर? तुंहिंजी ज़ाल 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 किथे आहे? साईं मुंहिंजी ज़ाल न। हा भाई तुंहिंजी। इशारो इहे छो था कयो? भाई राज मिलाईंदे कोन्हे यार। हा मिलाईंदुसि न, मिलाईंदुसि, बिल्कुलु मिलाईंदुसि न, पर दिक़त आहे, तबियत ख़राबु अथसि, ठीकु कोन्हे ऐं हली फिरी सघे कोन थी, लेटी पई आहे। काई ॻाल्हि कोन्हे भाई, काई ॻाल्हि कोन्हे। बेडरूम में न हलूं? न न न न, मां ॾिसी थो छा कि कंहिं पोजीशन में आहे। हिकु मिंट बीहो, तरसो थोरो। ओके। अरे निशा, निशा। केरु निशा? अरे निशा ॿियो केरु? निशा तूं मुंहिंजी ज़ाल ॿियो? छा थियो? नचे छो थी भाई? बॉस आयो आहे ॿाहिरि, ॾिठी पो। ठीकु आहे, अचो। हलो भाई हलो। अचो अचो मुंहिंजो बॉस आयो आहे। न लेटी रहो, लेटी रहो। उथो न भाई, तव्हांजी तबियत ख़राबु आहे। मां मजनू आशानी। थैंक यू। ओके, व्हाई नॉट। वेरी नाइस गाइस। भाई किथां वठी आई? मुंहिंजो मतिलबु किथां जी आहे? किथां जी आहे? मां भोपाल जी आहियां। अरे इहो त मां ॾिसी सम्झी वियोसि, अहिड़ा सुहिणा माण्हू त भोपाल जा ई थींदा आहिनि। सर मां बि भोपाल जो आहियां। तूं भोपाल जो आहीं? हिकु पीस ख़राबु निकिरी वियो। ओके। राज तूं हिते ई वेठो वञे भाई? न मां तव्हां वियो। भाई थोड़ी चाय कॉफी कोल्ड ड्रिंक कुछ तो वजे। तव्हांजो नौकरी आहे, खणी लो। हाँ बिल्कुल। लंगूर किथां जो? मुंहिंजो बॉस न हुजे न, हे स्पीकर मथे ते सटां था दॿी वञे हा। पर छा कयां, भले ई ॿिए जी आहे, पर इहो सुठो लॻंदो आहे छा? निशा पाण हुजे हा त पोइ? न मां त चाकू हड़ी वियो आहे। भाई हाणे कीअं आहे तबियत तव्हांजी? मुझे तो भी क्या साथ में ओके करो राज हाँ हाणे ठीक आ वेरी गुड वेरी नाइस भाई आई एम वेरी सॉरी माता जे शादी दे न डिसाइड कोई गाल ना सर ता बिजी रहना है busy not only busy but over busy तेरी बिजनेस इंडिया में अमेरिका जापान फ्रांस हांगकांग वगैरह वगैरह छाजो बिजनेस आता वाजो बिजनेस टेक्सटाइल टेलीकम्युनिकेशन शिपिंग कंपनी एक्सेट्रा एक्सेट्रा खूब पैसो कमायो जाम पैसो कमायो पर एडो बिजी थी यानी कमाइण में जो याद ही न रहो तो मुझे शादी करनी हो छा अन्या भी कमा रहा है वो 100% बेचला ये तो डाडी सुठी गाल है
व्हाट डू यू मीन? मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे मुंहिंजा त सारा सेंटिमेंट्स तव्हां सां गॾु आहिनि। ईअं तव्हांखे तो कहिड़ी बि सुठी छोकिरी मिली वेंदी। तव्हां केॾा स्मार्ट आहियो, केॾा हैंडसम आहियो, केॾा गुड लुकिंग आहियो, केॾा सुठा आहियो। सुठा आहियो भाई, पंहिंजा वीचार केॾा सुठा मिलनि। तव्हांजा मुंहिंजा वीचार तव्हांजी का भेण में कुंवारी वारी? ना सर, भेण तो कोन्हे। वेरी सैड, वेरी सैड। मिसेस राज, तव्हां कॾहिं घुमण आयो? कॾहिं राज ताईं घुमण वठी वेंदा आहियो? वठी वेंदो आहे न संडे ॾींहुं मार्केट ठिकाणे। नो मार्केट, नो ठिकाणा, आई मीन आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ इंडिया। सर असांजी क़िस्मत ई किथे आहे? हो क़िस्मत पंहिंजे हथनि में आहे। तव्हांजी घुमण जी इच्छा आहे? इच्छा तो ॾाढी आहे। मां त चाहियां तव्हांजी हर इच्छा पूरी कयां। राज खां कॾहिं कुझु खिटपिट? खिटपिट तो थी वेंदी आहे सर। हाँ, फिर तो वेरी गुड, वेरी गुड। खिटपिट आहे हुनखे ॾे दराज, नो प्रॉब्लम। अरे तो बीमार के साथ भी नहीं लगे। सब्जी समझ तो यही है कि कोई पार्टी को नहीं थी। बेडरूम में ना तो के बीमार ठहण जी कोई जरूरत काने, तो के निशा ठहण जी कोई जरूरत कोने। तू पंहिंजी जगह ते हल हल हल। किचन में जो किथे जगह से वञ। अरे वञ जल्दी ॾिसो थकाए छॾी आहे। तोखे कंहिं सॾु कयो? लगे तो अॼु मुंहिंजो अहिड़ो हाल थी वेंदो कि कोई हाल पुछण न ईंदो। अरे जेको अचे तो वो बेडरूम जो रस्तो पुछे तो। बेडरूम में वञण मना है, उते यमदूत बैठो आहे। अरे हाँ, अरे भाई राज यहाँ चाय बनाई भाई। अरे खड़ी तो चल रही, थोड़ा इंतजार कयो। हल तो लिखी पो। अरे ना भैया मां ताजी दाल ठवंदर। अरे ना सही ना मां ताजी दाल ठवंदर। अरे कैमरे न कर सकती तुम भी पाओ। नहीं अरे काजी एक्टिंग अरे भाई थोड़ी देर है ना। लगी पाओ। सर खड़ी तो अच्छा। नौकर ठड़ा चलन। भाई चाय। ओके ओके, थैंक यू थैंक यू। तू पी लिया? वेरी टेस्टी वेरी टेस्टी। तमाम सिटी चाय डाई भाई। शादी अरे घट पे घट हाणे ते जाल जा रिश्ते जो लिहाज रख। अरे ना बाबा ना ॿुधाइजांइ। ॾिस मूंखे नौकिरी सां कढी छॾिजो न। मनी वठ प्लीज 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 प्लीज। अरे तोखे पैसा ॾींदोसीं न, तुंहिंजो सॼो सामान बि ख़रीद वठूं न। ॾिस प्लीज प्लीज, तोखे मां बि कसम ॾेई। चुप वठ बि ड्यूटी ते थी नी। राज जी व्हाट्स प्रॉब्लम? कुछ ना कुछ ना कुछ ना कुछ। ओके ओके ओके।
ही छा नहीं करी साहब किथे है मम्मी हमसा राज अरे छा जो घोड़ा है ना मुखे उम्मीद छो न हुई पर तुझा सच में अची वई हां हां मां सच में अची वयो छो मुखे ॾिसी करे तू खुश न तो थी छा अरे चरी दिया यार केड़ो कुछ है ओया थोड़ा थोड़ी चिकन छो ठाए रखी दई तो तुझे अखर में पानी छो है ज्यादा खुश है ना मतलब तो के ऋतिक से एडो खुश है मुके तो कुछ चक्कर तो लगे एक मिनट अरे ओडे कर दियो ने अरे काने वेंदा कुछ कोने ओडे के रे के राज हो रे ए मंजू आशिकानी है तो के मजनू आशिकानी हां के मुझे बॉस बॉस ओके नमस्ते 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 अरे नता बड़ी जी माई के रहा है माई भी अच्छा ओ मंजू आशिकानी जी वाइफ है अरे भाई मुझे बेडरूम में जा बेटा कर अरे वो थियो छा कि भाभी तबीयत ठीक हो नहीं मथे में सूट है तो सुनी पई अंदर वनी ओके राज माला अरे थैंक यू सर आजो चले जाओ आजो बाय 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 मिसेस राज मिसेस राज जाने निशा तो मां आया ना हां हाँ, निशा माया। अरे मेरी निशा तो माया। निशा माया। अरे निशा माया। हेलो मिस्टर राज आई एम वाइफ निशा निशा माया। अरे निशा माया निशा माया। निशा माया अरे निशा माया। निशा माया। अरे चुप चुप निशा माया अरे भाई अंकल, थोड़ी देर चला तो निशा माया। अरे अंकल, अरे हारे का क्या निशा हारे का अरे मां थोड़े ठायो निशा वो जा निशा नालो एतरो फेमस हर कोई रखना पसंद तो करे ये तो बड़ी निशा दे निशा नालो फेमस है तुझे इधर गानो जी करी तो मां तो के छड़े करे वेंदी हली आया तो के केतरा मेरा सेवा पूर्ण करे तो के तू के ये सच सच बुधाए समझी बच्चे इने मेरे वही में ना वापस के में आने वेंदी में तो वापस कौन ही नहीं ना निशा मुझे गाल समझने की कोशिश कर वो थियो छा ना तो सुबह जो विड़ी कर पहले मुझे यो बुधा ही सब कह रहे ये सब निशा है ना नहीं निशा कौन है जी निशा नहीं है ए पे नालो बुझे दे तू निशा है जा हाँ, निशा। ना चली थी आजा मां तो पैसा दींदो है पिंजो तू पे ना असली नालो बुझे निशा। तू बुझे निशा। निशा का नाम क्या है Yes, साहेब। इन निशा दी पगार डबल करण या मेरा मतलब तू हिना सबने के निशा ठाणला कैसा देना है ये ना माती बुधाया वहां ताके। अरे तू बुझो इन साहेब मुझे दे तू थोड़ी देर के लिए निशा खाई बन मां तो के पैसा दी तो मैं हाय पगार डबल कर दूं मैं हां ताके दी मुझे ले। अच्छा मेरा मतलब तू सबने के पैसा देना तो अरे मां मुझे भाव के पुट जमा से तो का पैसा पे बोलो तो मुझे ना पेटी ओ हिना सेल्स गर्ल वाला के इने माया ताई के तो पैसा देना तो शर्म अचल खपई राज शर्म अचल खपई शेम ऑन यू केड़ो माणो आई तू कि दस मुड़े गलाई नो इने करी बात तो के चले करे वेंदी हली अरे मुझे गाल बुझे से सही ना क्या बुधा तो सुबह जो विड़ी कर पेके हली वई ना तो वो अमित सुरेश आया चंद्रा बेड़ा और मुझे चाहिए कि घुमड़ता लम गोवा मां ऑफिस फोन किया कि बॉस के मां के छुट्टी खपे मां बॉस से छो खपई मां चमस मुझे जाली तबीयत ठीक कोने तो वो चने को मिलन चाहे तो आया वो तू घर में वही कौन तमाचा करे हां तो तू मुके फोन करे बुलाए वठिया ना फोन मुके छोड़ के इनन सब के बुलाने की केड़ी जरूरत हुई अरे मुके लगे तो मां तो के घुराए वरतो तो ए तो मुझे कूड़ पकड़े वरतोई तो तुम के तलाक नहीं छेड़ती ओ हो राज मुके खबर है तुमका डाडो प्यार करनो है पर तुझे इन कूड़ साई मां परेशान है इस राज जाल मुझसे जो रिश्तो विश्वास ते कायम हुंदो आहे जाल मुझसे जो रिश्तो यानी देश पतिया का भैया गाड़ी का हलत
माफ़ कजो। हाँ उठण बैठे थी लॻाए सॉरी चओ। मां समझी वियुसि घरवारी त घर न त ॿुॾी वञी मर। ॿुॾी वञी मर तूं ऐं मां तो वसाया पंहिंजो घर। ॿुध मुंहिंजा दोस्त प्यारा शादी वारा ऐं कुआरा ॿुध मुंहिंजा दोस्त प्यारा